अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आयानी हसन अब्बासी, किताब है ज़ैबुन्निसा, तवील कहानी, कहानीकार महमूद मुग़ल, किस्त 8। चाचा कासिद पैसा वास्कोटीअ जे अंदरिए खीसे में रखंदे चयो, विचन जो मान मथे थींदो थो वञे मां हुन लाइ चांहि खणी आई हुअसि। हू वञण लाइ बिल्कुलु तयारु हो। नेरनि करे छॾियूं हुआईं, वारनि खे खणी ॾेई आख़िरी जाइज़ो वठी हुन वास्केट पाती हुई ऐं आख़िर में हुन में पैसनि वारो लिफ़ाफ़ो रखियो हुआईं। चांहि वठी वरी खट ते वेही रहियो हो। मूं संदसि ॻाल्हि अधो ॻाबरी सम्झी हुई, जेको हू बि सम्झी वियो। विचा विचट ख़ाबिरू कंहिंजा चाचा? ॿिन्ही तरफ़नि जा। मतिलबु ज़ाहिर पाण खे ॿिन्ही तरफ़नि जा कंदा आहिनि त ॼणु ख़बरूं ॿई हुजनि। असांजो हाल बि ॼाणंदा हुजनि, हुननि जी ख़बर बि रखंदा हुजनि। एतबार लाइक़ हूंदा आहिनि उहे चाचा। न बि हुजनि त बि करिणो पवंदो आहे अम्मा। हुन चांहि जो वॾो ढुक भरियो। उनखां सवाइ ॿी वाट कहिड़ी हूंदी आहे? अंधो एतबार करिणो ई पवंदो आहे। दोखो ॾेई सघनि था? हा, छो न? मजबूरी त असांजी आहे की न हुननि जी आहे छा? हिननि खे दोखो ॾियण में छा आहे? केतिरा त सिर्फ़ु माल खां हूंदा आहिनि। मां चुप थी वई हुअसि। चाचा चांहि पूरी कंदे ॻाल्हाईंदो रहियो। ऊंदहि में हथोराणियूं ॾियणियूं आहिनि मां। जिते कंहिं शइ जो धपो थो पवे उते था वञी निकिरूं। अधे जी पंहिंजी सोच आहे। सलाह वठे थो पर करे पंहिंजी सोच मुताबिक़ थो, ऐं चङो थो करे। मुंहिंजो पंहिंजो एॾो को दिमाग़ न आहे। कॾहिं कॾहिं हुन जी सोच ॾिसंदो आहियां त परेशान थी वेंदो आहियां। परेशान थी खेसि परेशान करणु मुंहिंजो मक़सदु न आहे हूंदो। मां त हुन सां का बि ॻाल्हि न कंदो आहियां, बसि हैरान थींदो रहंदो आहियां। का कामयाबी थी आहे चाचा? थी न आहे हेल ताईं मां। थियण जी उमेदु आहे। जंहिं वटि विया आहियूं उन ख़ातिरी त चङी कराई आहे। पैसा उन ॾे था खणी वञूं? मुंहिंजे सवाल ते हू मुरकियो। एतिरा पैसा हू छा कंदो आहे मां? उहे त संदसि गाॾीअ जे हिकु ॾींहं जो पेट्रोल बि न कंदा। हीअ त मिड़ई कंहिं ॿिए लाइ हूंदो। हर दर ते वाझाइणो थो पवे धीअ। हुन कोप रखियो ऐं उथी खड़ो थियो। मौला जे हवाले सभु सणाई। मूंखे भाकुर पाए मथे ते हथु रखंदे हथ ते 100 रुपया रखियईं। हीअ तुंहिंजा आहिनि। हुननि ॿिन्हिनि खे मां ॾेई आयो आहे। थेलो खणी हू तकिड़ो निकितो। मुंहिंजे मुठ में 100 जो नोट हो। हैरान थी वई हुअसि। हुन कॾहिं बि अॻे वॾनि ॾींहंनि खां सवाइ ख़र्ची न ॾिनी हुई। हिन वारे वरी ही छा थी वियो हो? पर हाणे कुझु बि अजीब न हो। दिलि लाइ छो ॼणु हिरी वई हुई। नसीबा खे बि हैरत थी वई। असीं अजायो पिया ख़ुशि थियूं त सभु संभाले वेठा आहियूं ऐं चाचा अकबर खे का तकलीफ़ थियणु नथा ॾियूं। हा ज़ेबुल, हाओ ईअं ई आहे। मूं साण सां अबे वारी ॻाल्हि कई हुई त खेसि सभु ख़बरूं पहुतियूं पए। उहो बि चङो थियो माई त चाचा कासिद तो वटि क्लियर थियो। न त तूं त अहिड़ी आहीं जो हिकु भेरो रुॻो कंहिं ते शक रखी पक त तो वटि हूंदी ई हूंदी आहे। हाणे मां अहिड़ी बि कोन आहियां। छो न आहीं? आहीं त सही। हुन चांहि में बिस्कुट ॿोड़ियो। 2 पैरनि जो बि चांहि बिस्कुट खाई रही हुई, जेतोणीकि अधु कलाक पहिरीं मानी खाधी हुआईं। मां अजाया शक थी कयां? अजायो मूं कोन चयो। बहरहाल शक ज़रूरु कंदी आहीं। शकी न आहियां मां नसीबा। घटि में घटि उहा त मूंखे पक आहे। मूं इहो कोन चयो त तूं का घणी शकी आहीं। हुन वॾी सुर्की भरी। मुंहिंजो मतिलबु इहो हो त दिलि जल्दी ॾुखाए वेंदी आहीं। हाणे पंहिंजे पारां चाचा कासिद लाइ सोचियां, वरी हुन लाइ ॾुख करियां त हू अहिड़ो छो निकितो? शुक्र थियो ॻाल्हि क्लियर थी वई। केरु थी सघे थो नसीबा? उहा हैरान थी वई। केरु थी सघे थो? अबे खे ॿुधाइण वारो केरु थी सघे थो? थियण लाइ त मां बि थी सघां थी। हुन माना खे अंदाज़ में मुरकियो। मश्किरी छॾ, सीरियसली ॿुधाए। मूंखे कहिड़ी ख़बर चरी? हुन मग पासे खां रखियो। मूंखे को चाचे ॿुधायो आहे या मां हुन सां गॾु गॾु आहियां? माना अबे खे असां ते एतबार कोन्हे? अड़ी हुन जो वात वरी पटिजी वियो। इहो वरी ख़्यालु किथां आयो? न त लॻे त ईअं ई थो न। सोचे सोचे तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे ज़ेबी।
हुन हाणे कावड़ ज़ाहिर करणु शुरू कई। थोरो फज़ीलत कर, घणो नेगेटिव न थी, थोरो गौर बि कर। असीं 3 ॼणियूं आहियूं, अम्मा तूं ऐं मां। मर्द माण्हू आहे त रज़ा 9-10 सालनि जो मर्द। हाणे अंदाज़ो नथो थिए नई त उहे 3 छोकिरियूं या औरतूं हिकु ॿार सां गुज़ारींदे केतिरियूं महफ़ूज़ हूंदियूं। अञा चाचा अकबर चा कासिद खे पोयां छॾे वञे हा त का ॿी ॻाल्हि हुजे हा। इहो बि साणसि गॾु आहे। लाज़मन को इंतिज़ाम, हुन को इंतिज़ाम कयो हूंदो तॾहिं त निकितो हो। ईअं बिना कंहिं पोइवारीअ जे पंहिंजा नंग छॾिबा आहिनि छा? मूंखे मथसि बेहदि प्यारु अची रहियो। पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां हुन कीअं न हालतुनि खे ऐं मुंहिंजे सोचुनि खे संभालण जी कोशिशि पई कई। ॾिस ज़ेबुल, हुन नासूं फोटारियो, का नमूनेगिरी न कर, कुझु ग़लति न सोच, सिधो सुठो सोच, न त हिमत जवाबु ॾेई छॾींदी। ऐं जे उहा जवाबु ॾेई वई न त पाण न घर जा रहंदासीं न घाट जा। हुनजी ॻाल्हि में वज़न हो। मां अलाए छो घणो ग़लति सोचणु लॻी हुअसि। हयातीअ में अकेला ई अॻु में कॾहिं ईअं भाकुर में न भरियो हो। हिन भेरे संदसि ॿाहुनि जो घेरो कुझु घणो ई तंग थी वियो। लॻो पिए ॼणु साहु थिमंदो। हिन शाहीना जी पटी खोले ज़ख़्म खे गौर सां ॾिठो। काफ़ी भरिजी वियो आहे। चुरपुर वारी जाइ ते आहे न त अञा बि वधीक ठीकु थी वञे हा। हुन पंहिंजा हथ डिटोल सां धोता, ताज़ी पटी खयाईं। चुरपुर एॾी घणी त कान थी करे। मूं शाहीना ॾांहुं ॾिठो, जेका पटी कराइण महिल बि माठ मीठ में हुई। ॿारनि खे वठी मां अकेली आई हुअसि। उन ॾींहुं क्लास टेस्ट हो। नसीमा खे स्कूल ज़रूरु वञिणो हो। वेंदे वेंदे बि उहा पारत करे वई हुई त ॿारनि खे ज़रूरु ॾेखारणु वञिजांइ। मूंखे अॻु में ई यादि हो त अॼु चेकअप जो ॾींहुं हो। हुनजे यादि ॾियण जी का ख़ासि ज़रूरत न हुअमि, पर वरी बि पंहिंजी आदत खां मजबूर हुई। ठीकु नमूने सां ॻाल्हाइजांइ, मतां वरी वञी वात जा रांबूटा हणी। हिन स्कार्फ संभालियो। मूंखे खिल अची वई। माण्हूअ जे वात में न हूंदा आहिनि छा जो उन्हनि सां रांबूटा हणंदो? ॿियो न त जे न माण्हूअ जे वात में हूंदा, जेके न माण्हूअ जे वात में हूंदा अथई नज़ेबुल, उहे त आङुरियुनि जे नहनि खे बि शर्माईंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि वातां जो सॼो रूह छिलिजी वेंदो आहे। वाह वाह, कमाल ॻाल्हाइण लॻी आहीं। मां खिली वियुसि। ऐं इहो कमु मां सदाईं सुठो कंदी आहियां। मतिलबु हाणे वञ तूं हुन डॉक्टर मतिलब ॾांहुं ऐं मुंहिंजी जान छॾ। हिन मूंखे धिकियो हो। हिन महिल किथां हूंदी बड़ी? मां बि पंहिंजी मत पाण हुअसि। सुबुह साण 8 बि कोन थिया आहिनि। उहो इस्पताल में छा कंदो हूंदो? ऐं रहंदो ई उते आहे, सुम्हंदो बि वार्ड में आहे। सुबुह साण पियो इस्पताल जे साम्हूं ॿनियुनि में पसार कंदो आहे। तोखे वॾियूं ख़बरूं आहिनि। छा कयां, तो लाइ रखणियूं थियूं पवनि। मूं कॾहिं चयो त मूं लाइ ख़बरूं रख? चई नथी त ख़ैरु आहे। कुझु ॻाल्हियूं सिर्फ़ु सम्झण जूं हूंदियूं आहिनि। तोखे ॾाढी सम्झ अची वई आहे नसीमा। तोसां गॾु थी रहां ज़ेबुल। कुंद हम जिन्स बाहम जिन्स परवाज़, कबूतर बा कबूतर, बाज़ बबाज़। मूं हथो लारियोमांसि। बंदि कर वाह फ़ारसी अस्त। ॿारनि जी नफ़्सियात का फ़ारसी न आहे हूंदी। हुन भुणकियो। मुंहिंजा सॼा ख़्याल हवा थी विया हुआ। वात मां जुमिलो निकिरी वियो। मां अव्हां खे फ़ारसी ॻाल्हाइण खां त न पई रोकियां। उहो हैरान थी वियो। मूं ॻाल्हाई छा? मूंखे पाण ते कावड़ अची वई हुई। हीअ मां कयां छा पई? मूंखे पंहिंजे सोच ते ज़ब्त छो न आहे? बीठी हुन सां गॾु आहियां, मग़ज़ में कुझु ॿियो पियो थो हले। हुन शाहीना जी पटी पूरी कई हुई। मूं त रुॻो उन लाइ फ़ारसीअ जो ज़िक्र कयो हो जो अव्हां चयो हो न त हूअ चुरपुर नथी करे, जेतोणीकि ॿारु आहे। ऐं ॿियो त गोॾो जॻह अहिड़ी हूंदी आहे जेका कुल बंद त थींदी रहंदी आहे। मूं हाकार में कंदुलो ॾियो। मतिलबु हरकत नचाइण जे बावजूदि थी वेंदी आहे। हू हल्को मुरकियो। मतिलबु जोड़ आहे न। आई मीन हिते हरकत वॾनि खां ई कोन रुकजंदी आहे। हीअ त ॿारड़ी आहे। आई एम सॉरी। मां वरी मतिलब ते अची वियुसि। हुन वरी मुरकियो। मूंखे महसूसु थियो संदसि मुर्क आसूदी
गहरी ऐं घाटी आहे ऐं अलाए छो हुन में को रंग सादगीअ जो बि भरियलु आहे। इट्स ओके। हाणे मूं वराणियो, रुॻो हुनखे ई अंग्रेज़ी थी अचे छा? वाट ओके? हुन मूं ॾांहुं निगाह खईं। आई मीन यूर कंसर्न अबाउट वाट? अबाउट द वे यू स्पीक। हू खिलियो। हाणे संदसि ॾंद नज़र आया हुआ। मां ईअं ई आहियां, ग़लती कंदो आहियां त हिकदमि सारी कंदो आहियां। इंसान खे सभु बार कुल्हनि ते खणणु घुरिजनि, ग़लतियुनि जो बार न खणणु घुरिजे। जे चढ़ी पवे त हिकदमि लाहे फिटी करणु घुरिजे। हुन रज़ा खे ॾिठो पिए। संदसि पटी पे खोलियईं। रज़ा जे मुंहं ते सूर जा आसार हुआ। डॉक्टर हल्को मुरकियो। तूं त हिमथ वारो नौजवान आहीं यार, दिलेर आहीं। कीअं न हिमथ मेड़े, तो पंहिंजी भेण खे कुते खां बचायो आहे। हीअ सूरत त हल्का सल्का आहिनि। रज़ा जे मुंहं ते मुर्क तरी आई। नंढड़ी ॼमार में फ़ख़्र जो अहसासु बि अजीब हूंदो आहे। शाहीना परियां पटी कराए वेठी हुई। उतां ई ॻाल्हायईं, अंकल कुतो छितो ॾाढो हो। डॉक्टर ॾांहुं निहारियो। सभई कुता छिता न आहिनि हूंदा बचा। न पर हू त हो। शाहीना जुमिले ते ज़ोर ॾिनो। हूंदो? डॉक्टर रज़ा जे ज़ख़्म खे साफ़ु कंदे वराणियो। हूंदो तॾहिं त अव्हां ते हमिलो कयो हुअईं। अलाए चवनि था मां डोड़ी हुअसि सो हमिलो कयो हुअईं। संदसि ॻाल्हि ते डॉक्टर जी मुर्क गहरी थी वई हुई। चवनि था? केरु था चवनि? बेहदि सादगीअ सां शाहीना वराणियो। माण्हू था चवनि। हुन पटी कंदे निगाह मूं ते विधी। हीअ एतिरो ऐं ईअं ॻाल्हाईंदा आहिनि? मूं हाकार में कंदुलो ॾियो। पंहिंजी उमिरि खां कुझु वधीक ॻाल्हियूं न पिया कनि ॿई। रज़ा विच में टप ॾिनो। कंदा हूं? डॉक्टर वरी खेसि ॾिठो। लुॾ न, थोरो सिधो रखो न त पटी सिरकी वेंदी। हुन रज़ा तां निगाह हटाए मूंखे वरी ॾिठो। माशाअल्लाह ॾाढा ज़हीन आहिनि ॿई। मां जे सची बि न डोड़ा हा त हू मूं ॾे न अचे हा। शाहीना अलाए कहिड़ी रमज़ में हुई। खेसि शायदि पंहिंजी ॻाल्हि पूरी करणी हुई। जेकी थियणो हो सो थी वियो। चुटकली। डॉक्टर रज़ा जी पटी फाइनल कई। हाणे अलाह कंदो त सभु ठीकु थी वेंदो। बसि बाक़ी हिकु ॿ पटी ऐं तव्हां सिधो पंहिंजे स्कूल। रज़ा हेठि लथो। थैंक यू। यू आर वेलकम। डॉक्टर वरी मुरकियो। अलाए छो संदसि चहिरो बेहदि आसूदो थींदो पियो वियो। हुन गिलौज़ लाथा, हथ धोताईं ऐं पर्ची लिखणु शुरू कयईं। रज़ा ऐं शाहीना गॾु बीठा हुआ। मां परियां बीठे खेनि ॾिसी रही हुअसि। उतां ॼणो निगाह घुमंदे डॉक्टर ते अची अटकी। अजीब किरदारु हो। ॻोठ जे इस्पताल में एपरान पायो कमु करे रहियो हो। गर्मी मुनासिबु हुई ऐं संदसि हुलियो अजीब हो। पेशानीअ ते पघर जा कतरा हुअसि, पर हू लापरवाह नमूने सां पंहिंजो कमु करे रहियो। डिस्पेंसर अची बीठो हो। हुनजे हूंदे बि पटी डॉक्टर पाण कई हुई। पर्चो कटे हुन डिस्पेंसर खे ॾिनो। हीउ खणी अचो। पर्चो खणी डिस्पेंसर मुड़ी वियो। डॉक्टर मूं ॾांहुं निहारियो। 2 मिंट वियो, दवाऊं खणी अचे। मां चुप करे वेही रहियसि। पर वेहंदे वेहंदे अलाए कंहिं मूंखे चवरायो, हिते हाणे दवाऊं मिलनि थियूं छा? हुन निगाह मूं तां हटाए खणी छॾी हुई। पंहिंजी मेज़ ऐं कागज़नि ॾे निहारींदे चयाईं, मिलनि बि थियूं, माण्हू वठी बि ॾियनि था। माण्हू खे दवाउनि जी ख़बर पए थी त कहिड़ियुनि कहिड़ियुनि जी घुरिज आहे। कनि खे ख़बर पवे थी कि पैसा ॾेई वेंदा आहिनि त घुराए वठो। मूंखे लॻो हुन ते एतबार जी हद वसी हुई। संदसि चहिरे मां चोरीअ या धोखे जो को बि अक्स नज़र न पिए आयो। तॾहिं त माण्हुनि मथसि एतमाद पिए कयो। माना हितां जा माण्हू मदद कनि था। अलाए छा पिए ॻाल्हाइणु घुरियमि, अलाए छा पिए ॻाल्हायमि। असां वटि मदद जाम आहे मैडम। हिन मेज़ जो खानो खोलियो, पना अंदरि रखियाईं। माण्हू हक़नि कोन था, बसि रुॻो हिकु भेरो एतबार ॾियारजनि। तव्हां ते एतबार अची वियो अथनि, आयो अथनि तॾहिं त ॾियनि था। मुरकियो। हूअं मूंखे पाण खे लॻंदो आहे त मां एतबार जे लाइक़ु आहियां। उहो बि अजीब कमु अथव। माण्हू खे पंहिंजो पाण घणो कुझु लॻंदो अथव। मतिलबु? मूं पुछियो। मतिलबु त चोर खे पंहिंजो पाण चोर लॻंदो आहे। पहिरीं चोरी त हू पंहिंजी कंदो आहे, जो पंहिंजे ईमान खे चुराए वठंदो आहे। साध खे सभु कुझु साध लॻंदो आहे। कननि में लाइ कंहिं चयो, पुछीसि, तोखे पंहिंजो पाण चोर लॻे थो? जुमिले ते परेशान थी वई हुअसि। हुनजी न पंहिंजे अंदरि जे। हिन अखि खणी मूंखे ॾिठो। मुश्किल ॻाल्हियूं थो कयां न त मूं पाण संभालियो। अलाए अवां लुक त अहिड़ो पिए ॾिनो। ॻाल्हि हली पई त डिस्पेंसर दवाऊं खणी अची वियो। हुन पुड़ियूं असां ॾे वधायूं। दवाऊं थोरियूं मटायूं अथमि
हाणे ही ॿई काफ़ी बहितर आहिनि, तव्हां 2 ॾींहंनि खां पोइ खेनि वरी ॾेखारे वञिजो। असां स्कूल कॾहिं वेंदासीं? रज़ा पुछो। डॉक्टर हिन सां हथु मिलायो। जल्दी इनशाअल्लाह। हू शाहीना ॾांहुं मुड़ियो। ओके बॉस, अला कंदो त तव्हां जल्दी डोड़ूं डुको पाईंदव। शाहीना हथु मिलाईंदे ॼणु शर्मायो पए। डॉक्टर संदसि पोनी छिके बाहि हू मुरकी पई। डॉक्टर मूं ॾे निहारियो ऐं निगाहनि में ख़ुदा हाफ़िज़ चयाईं। थैंक यू। मूं कंधु वरायो ऐं ॿारनि खे वठी उतां निकिरी आयसि। परियां संदसि आवाज़ु ॿुधुमि, इट्स ओके। कुझु चवण न चवण जी अजीब हालत हुई। शाम जो नसीबा आई त पुछियो आई डॉक्टर मिलियो? संदसि जज़्बातपणु मूंखे बाहि करे वियो। लॻमि पिए कुझु घणी फिल्मी थी रही आहे। मां ॿारनि जी पटी कराइण वई हुअसि। लहिजो सर्दु हुउमि, पर हुन लिफ्ट ई न कराई। पटी त हुन कई हूंदी न डिस्पेंसर हो। मूं ॻाल्हि खे उते ई ख़तमु पिए करणु घुरियो। हुन मुंहिंजे मुंहं खे जाचियो। डिस्पेंसर न हो, हुओ। मां कूड़ थी ॻाल्हायां छा? मूं ईअं त कोन चयो। त पोइ बाक़ी? विहाणनि ते छूं पे चाढ़ियूंसीं। मासी हनीफ़ा अॼु धोई वई हुई। मां इस्पताल वई हुअमि त हुन धोॿ को कमु करे वरितो हो। हाणे वक़्तु मिलियो त कपिड़नि खे वेड़े रखियोसीं पे। वारो आख़िर में विहाणनि ते छुरण चाढ़ण जो ऐं ॿियनि सामाननि जो आयो हो। बाक़ी छा? मतिलबु तूं त ईअं थी चवीं न त मां जहिड़ो कर कूड़ पई ॻाल्हायां। मूंखे ख़ैरु पटी डॉक्टर कई आहे। मूंखे ख़बर आहे पटी डॉक्टर कई आहे। तुंहिंजो मुंहुं पियो ॿुधाए। मुंहिंजे मुंहं ते हुनजो नालो लिखियलु आहे छा? इहो मूं चयो छा? या भला जेको पटी करे उनजी पटी मुंहिंजी पेशानीअ ते हलंदी आहे छा? तो बहमाई खाइण थी अची। हुन हिकु विहाणे खे मुकमल करे उछलायो। तूं ॻाल्हि ई अहिड़ी थी करी न नसीबा। मूं लहिजो नरम कयो। हुन ॿियो विहाणो खयो। जे हुनजो पुछां थी त को ॾोह थी कयां छा? मुंहिंजो हुन सां छा वञे? मूं संदसि अखियुनि में अखियूं विधियूं। मुंहिंजो को हू माइटु आहे छा? माइट जे थी वियो त कहिड़ो नुक़सानु थींदी माई? हुन विहाणे जे पासे खां ॾोरियूं ॿधियूं ऐं ॾेढ गंढ ॾेई विहाणो अॻिते वधाए छॾियईं। ॻाल्हि नुक़सान या फ़ाइदे जी आहे छा? त छाजी आहे? तोखे पंहिंजो नुक़सानु लॻे थो? तॾहिं त मूंसां ईअं रुखो थी ॻाल्हाईं। संदसि नेण कटोरा भरिजण लॻा हुआ। मुंहिंजो छाजो नुक़सानु आहे? मूं हैरानीअ सां निहारियोमांसि। दिलि जो ॿियो छाजो? हुन मुंहुं वराए वरितो। सम्झ में ॻोढ़ा पई लिकाए। मूं संदसि मुंहुं हथनि में झले वरितो। हेॾे ॾिस। हुन पाण छॾायो। छॾ मूंखे। हेॾे ॾिस न, ॾिसी छो नथी? मूं ज़ोरीअ मुंहुं मोड़ियोमांसि। हुन जा ॻोढ़ा किरी पिया। तो कॾहिं मूंसां ईअं सख़्तु नाहे ॻाल्हायो ज़ेबुल। मुंहिंजो रूह टिमण लॻो। उहो मुंहिंजे करे रोए, उहो मूंखां कीअं गवारा थींदो? मूं छिके खेसि सीने सां लाहे छॾियो। चरी आई छा? ऐं कहिड़ो सख़्तु ॻाल्हायो मूं तोसां? हा? हुन अखियूं उघियूं। आहिस्ते मूंखां पंहिंजो पाण छॾारायईं। तोखे मुंहिंजो आवाज़ु कुझु नथो ॿुधाए छा? केरु कुझु नथो ॿुधाए? ठीकु आहे। ऐं हाणे बसि पाण अचु त कुझु ॿियो ॻाल्हायूं। हीअं कर, तूं वेह, मां चांहि ठाहे थी अचां तो लाइ। पहिरियों भेरो आई आहियां छा मां? हुन कटेली निगाहनि सां ॾिठो जो मूं लाइ चांहि थी ठाहीं। या अल्लाह, यार मां तोखे कीअं परचायां भला? हाणे मां रोअण हारकी थी वई हुअसि। उहो मुंहिंजो ओंगो बोंगो ॻाल्हाइणु मिड़ई उन लाइ आहे जो तूं परची पईं, न त हाणे तो लाइ ख़ासि हिन घर में भला चांहि ठहंदी छा? तूं हुनखे छा सम्झंदी आहीं ज़ेबुल? हुन छूट सुवालु कयो। माना सुई अञा उन हिकु स्टेशन ते ई अटकियल हुई। छा सम्झणु घुरिजे? सवाल जो जवाबु सवालु हूंदो आहे छा? हुन नकु साफ़ु कयो। जॾहिं सवालु करण वारो पाण जवाबु हुजे त सवाल जी मोट में सवालु ई ईंदो न। जेकॾहिं मां जवाबु आहियां त उहो जवाबु त तोखे क़बूल ई न आहे, तॾहिं त सवालु कयां पई। ज़रूरी आहे छा त तुंहिंजो जवाबु दुरुस्त हुजे? नाहे ज़रूरी। हुन तकिड़ो वराणियो। पर बहरहाल जे मां तूं आहियां त मुंहिंजो जवाबु बि त तुंहिंजो ई हुजणु घुरिजे न। छा आहे तुंहिंजो जवाबु? तोखे नथो सुझे? न, अॼु तूं पाण चई ॾे। मूं संदसि हथु झलियो। हू तोखे पसंदि आहे? हुन मुंहिंजा हथ झलिया। हू तोखे ॾाढो पसंदि आहे ज़ेबी। मूं संदसि हथु दॿाईंदे चयो, हू हरगिज़ मूंखे ॾाढो पसंदि न आहे। संदसि अखियुनि में अजीब वहशत भरिजी आई।
लॻो पिए त खेसि अञा ताईं उहो अहसासु हो त मां साणसि सचु न पई ॻाल्हायां। तोखे लॻे थो त मां तोखे पढ़ी नथी सघां। हालति अजीब थी रही हुई। बहस हो जेको अलाए कंहिं तरफ़ वञी रहियो हो। ज़िंदगीअ में कॾहिं बि पहिरीं असां ईअं हिक ॿिए जे साम्हूं कोन थिया हुआसीं। जेकॾहिं माण्हूअ जो मुहबतनि में को पाछो हूंदो आहे त नसीबा मुंहिंजो पाछो ई हुई। अॼु हुनखे छो उहो ज़िद चढ़ियो त मूंखां मञराहे त मां डॉक्टर खे पसंदि कयां थी। संदसि रंज ॾिसी मूंखे पंहिंजो पाण ते कावड़ अची रही हुई। छा उहो अहिड़ो ज़ाहिर थी पियो हो? मुंहिंजे मुंहं ते रंगनि में कहिड़ो रंग चोखो हो जंहिंखे हुन झटे वरितो ऐं झटियो बि अहिड़ो हुआईं जो पचर छॾण लाइ तयारु ई न हुई। तूं सम्झी त मां तोखे उहो चवंदसि त तूं मूंखे पढ़ी नथी सघीं। के तहरीरूं इंसानु पाण त लिखंदो आहे, पर कॾहिं कॾहिं पंहिंजो लिखियो पाण पढ़ण बि ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे। तूं मां हिक ॿिए जो पाछो आहियूं। छा तोखे उहो नथो लॻे त हीअ तहरीर मुश्किल थींदी पई वञे? हुनजो चहिरो सख़्तु थी वियो। लॻो पिए खेसि मुंहिंजी गुफ़्तगू हैरान करे रही हुई। हुन पंहिंजा हथ ढरा छॾे ॾिना हुआ। मूं बि अलाए छो उहे वरी न झलिया हुआ। मूंखे जेको तूं सम्झी सघीं थी सो केरु ॿियो सम्झी सघे थो नसीबा? मूंखां सवाल कयो। हुन वटि जवाबु हो, पर उहो माठ हुई। सम्झमि सभु कुझु मूंखां ॿुधणु थी घुरे। जॾहिं तूं मूंखे सम्झी थी त पोइ उहा सोच हर हर मन में छो थी अचे? छाकाणि त मूंखे लॻे थो ईअं आहे। हुन वॾो साहु खंयो। छा आहे उहो तूं हर हर मूंखां छो वरजाईंदी आहीं? हूअ चिड़ी पई। माना त तोखे बि ॿुधण जो शौक़ु आहे त मां हर हर तोसां उहा ॻाल्हि कयां। कहिड़ी? मुंहिंजे फाही खाइण जी ॿी कहिड़ी? उहा सफ़ा बाहि थी वई हुई। मूंखे बि पंहिंजी गुफ़्तगू सम्झ में न पई आई। चप बि हिकिड़े छॾियमि। हयातीअ में तमामु घटि ईअं थियो आहे जो असीं पाण में अटकिया हुजूं। उहो मुंहिंजो ऐं मां हुनजो मान हुउसि। हिननि साहितुनि में हीअ अलाए छा थी रहियो हो। खेसि अंदाज़ो थी वियो त मां ॾुखारी पई थियां। हुन पंहिंजो पाण संभालियो। हिकु ॻाल्हि पाण अजाई खयों वेठा आहियूं ज़ेबुल। बसि छॾ हुनखे। अजायो सजायो का बि ॻाल्हि कयूं न नसीबा त पाण पूरो ज़रूरु कंदियूं आहियूं। उहा तलती कहिड़ी जेका ॻाल्हि मुकमिल न करे। हिन भेरे ईअं छो पई करीं? मां अकेली थी कयां छा? ॿई पिया कयूं न, त ॿई छो पिया कयूं? हिक ॿिए खां लवायूं पिया, ॿियो छा? संदसि लहजे में कटार हुई। धार तेज़ हुई। हीअं कपजी रहियो हो। लॻमि असांजे अंदरि कुझु थी न पवे। मां तोखां लवायां थी, ॿियो न त छा? कीअं? दिलि में सरगोशियूं महसूसु करीं थी। मां पुछां थी, तूं नहकार थी करीं? हिकु त पाण ॿई जेके हिन उमिरि में सुकरात बुकरात आहियूं न, उन अज़ाब कयो आहे। मूंखे खिल अची वई। को ॿुधे त कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कंदियूं आहियूं त वञी मथो पिटे। हाणे खिल में ॻाल्हि न टार। हुनजो मुंहुं सुॼियल हो। मां सीरियस आहियां। खिलण जो मूड नाहे। तूं मूंसां गॾु मूड ते खिलंदी आहीं नसीमा। हाणे मुंहिंजो चहिरो बि सख़्तु थी वियो। दिलि लोॾनि में अची रही हुई। तो वटि भला सवालनि खां सवाइ ॿियो कुझु न आहे छा? हुन मुंहिंजो चहिरो पढ़ी वरितो हो। मुंहिंजो आवाज़ु खंडर बणिजणु लॻो। जंहिं माण्हूअ जी हयाती रुॻो हिकु महीने में ॾींहंनि मां राति थी वञे, उन वटि सवाल ई सवाल न हूंदा नसीबा। न ॿियो छा हूंदो? हां, रुॻो हिकु महीनो अॻु उन सॼे किसे जो को वहमो गुमान बि न हो मूं वटि। न मूं वटि न तो वटि। उहो मुंहुं लालण कढ पियो। भाव खरियो। दड़ियो सींस गुम थी वियो। माउ चरी थी वई। अबो घरां निकिरी वियो आहे। ॻोल्हा में ॿार धकिजी पिया आहिनि। स्कूल नथी वञी सघां। इहो सभु सिर्फ़ु हिननि 32 ॾींहंनि में थी वियो आहे। ऐं अञा तूं पुछीं थी त सवाल छो थी कयां? मुंहिंजी निड़ी भरिजणु लॻी। अखियुनि में ॻोड़नि जो अंगु वधणु लॻो। हुन हिकदमि मुंहिंजी ॿाहुनि खे झले मूं ॻाल्हि जारी रखी। हुन हिकदमि मुंहिंजी ॿांह झली मूं ॻाल्हि जारी रखी। ज़िंदगी महिरबानी हूंदी आहे त उन जहिड़ो त को महिरबानी न आहे हूंदो। जे रुसी थी पवे त परचे छो न थी? उहो सोचियो असां त जाऊ भरी बाज़ार में गुम थी वेंदो।
अमां ईअं चरी थी वेंदी। माण्हुनि जे गुम थियण सां माण्हू चरियो थींदो आहे छा? अकेला आहे पर एॾो सॻारो भाकुर पाईंदी आहे छा? सवाल सवाल ऐं सवाल। सवाल न कयां त छा कयां? हुन ॿाहुनि खे जकड़ियो। तो कॾहिं ॿोॾि जे पाणीअ जी लाथ ॾिठी आहे नसीबा? पाणीअ जे चढ़ण खां पहिरीं सभु साओ हूंदो आहे, चिच हसीन। पोइ जॾहिं पाणी बेमहरी करे सभु कुझु ॿोड़े नास कंदो आहे ऐं पोइ उते बीहे पंहिंजी हाकिमियत ॾेखारींदो आहे त उन जे सावक जो अंदरि सड़णु लॻंदो आहे। उहा उन पाणीअ खे कुझु करे न आहे सघंदी। संदसि लहण खां पोइ रंग मटाईंदी आहे। उहो साओ परदो अलाए केॾांहुं वेंदो आहे ऐं भूरो या खाकस्तरो ओड मथसि अची वेंदो आहे। मूंखे लॻे थो हिन महिल दर्द जो पाणी मूंखे ॿोड़े चुको आहे। मुंहिंजे अंदर जी सावक मरी वई आहे नसीबा। हाणे उते खाकस्तरी रंग चढ़े पियो। उहो पाणी लथो त ॾिसजांइ मुंहिंजी सावक हूंदी ई कान। मूं रोई ॾिनो। हुन मूंखे भाकुर पातो, पाण बि सुॾकणु लॻी। आई एम सॉरी ज़ेबी। उहो शिदतुनि सां रोअणु लॻी। मुंहिंजो हियांउ त अॻु में ई फाटणु लॻो। असीं ॿई ढकिरूं ॾेई रोअणु लॻियूंसीं। उहो चरियनि वांगुरु मूंसां वेड़िजी वई। आई एम सॉरी। मूं खेसि भाकुर में भरियो। मोहबतूं मौसमनि ते बि आधार रखंदियूं आहिनि नसीबा। अंदर जी मौसम महिरबानी हुजे त मोहबत ई मोहबत हूंदी आहे। नामहिरबानी मौसमनि में मोहबत किथां थी साम्हूं अचे? मुंहिंजो उहो मतिलबु न हो ज़ेबा। हुन सुॾकियो। तोखे रंज करणु मुंहिंजो मक़सदु हूंदो छा? ॻोढ़ा उगियाई। मूं ॻाढ़ो थी वियो हुउसि। मां त पाण उन चकर में हुअसि त मिड़ई कुझु हल्को फुल्को हुजे, को गोशो का कुंड जंहिं ते कुझु गुल महकनि। मूंखे लॻो हो त डॉक्टर तोखे सुठो लॻणु लॻो आहे ऐं बसि मिड़ई दिलि खे हिकिड़ो चर्चो हो ऐं हुन जुमिलो टोड़े छॾियो ऐं वरी रोअणु लॻी। मूं तोखे चर्चनि खां रोकियो आहे छा? हाणे मूंखे संभालियो। हिन वरी पंहिंजो ॻाढ़ो नक उघियो। न, तो त कोन रोकियो आहे। त बसि भली कर। न पर उहो रुॻो चर्चो न हो ज़ेबा। रहे सां सॼो मुंहुं उघियाई ऐं वरी मुंहिंजो मुंहुं उघणु लॻी। मूं खेसि रोकियो कोन। मुंहुं उघंदे उहो ॻाल्हाईंदी रही। डॉक्टर ॾाढो सुठो आहे। तोखे ॾिसंदो आहे ऐं संदसि वजूद कुझु ॻाल्हाइणु लॻंदो आहे। मूंखे उहा ॿोली सम्झ में आई त तोॾे निहारियमि। लॻुमि तूं बि उहा ज़ुबान सम्झी पई पर उन में ॻाल्हाइणु नथी घुरीं। ख़्वाहिश उहा थियमि त तूं नथी ॻाल्हाए सघीं त मां थी ॻाल्हायां। बसि उहो किसो हो सॼो। पर हाणे ठहियो। मूं संदसि हथनि ते किरियल अखियुनि जे आब ॾांहुं निहारियो। ॻोढ़ा किरिया हुअसि। अलाए हुन हथनि जे पुठियुनि सां अखियूं उगियूं हुयूं। मूं बाबति जेको तूं सोचे सघीं थी उहो मां पाण बि नथी सोचे सघां नसीबा। मां तोखे हुन सोच खां रोकियां नथी। तूं भली सोच पर हिन पाणीअ जे लहण जो इंतज़ारु कर। कंहिं चङे मौसम में कुझु पोखींदासीं। थी सघियो त उहो सभु बि ॾिसंदासीं भेण। जेको नसीब में आहे। चंडु निकिरंदो आहे त सभु खेसि ॾिसंदा आहिनि। महिरबानियुनि जो चंडु निकितो त गॾिजी ॾिसंदासीं। पोइ मां सुवालु न रहंदसि। मां तो लाइ जवाबु बणिजी पवंदसि। उहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। नसीबा ऐं मूंखे अमां रोंदे ॾिसी वई हुई। जंहिं महिल असांजे अखियुनि मां आब जारी हो त उहा ओचितो विरांडे में निकिरी आई हुई। ॿिन्हिनि खे हिकु निगाह लातालकीअ सां ॾिसंदे उहा वरी वापसि कमरे में घिड़ी वई हुई। मुंहिंजे अंदर में वढ पइजी विया हुआ। उहा अमड़ जेका मूं ते रंज जो पाछो ॾिसणु न चाहींदी हुई हाणे ॻोढ़नि जी बरसाति में बि बसि ॾिसी मोटी वई हुई। पर उन में हुनजो बि कहिड़ो ॾोह हो। रिश्ता ज़हन मञींदो आहे। हुन वटि ज़हन हिन महिल हो किथे? जे हो बि त दवाउनि ऐं दर्द जे असर हेठि। नसीबा घर हली वई हुई। शाम जा पाछा गहरा पिए थिया। बतियूं ॿारियूं हुअमि। ॿारड़ा टीवी ॾिसी रहिया हुआ। मां रंधिणे में हुअसि। अमां उते अची निकिती। तोखे धकु लॻो आहे? उहा हथ में पटी खयों बीठी हुई। ड्रेसिंग जे सामान जो दॿो ऐं पटी हथ में हुअसि। हिन शायदि उहा पटी उन मां कढी वरिती हुई। मां सॼी विसामी वई हुअसि। या अल्लाह, हिन दॿे में कैंची हुई। तेज़ धार वारो फॉरसेप्स हो जेको असीं कॾहिं कॾहिं प्रैक्टिकल लाइ खणी वेंदियूं हुयूंसीं। हीउ दॿो खेसि किथां हथ आयो? जे ख़ुदा न ख़ास्ता इहो उन मां कुझु कढी वठे ऐं पाण खे या कंहिं ॿिए खे को नुक़सानु पहुचाए विझे त? मूं हिकदमि अॻियां वधी खांसि दॿो वठणु चाहियो। उहो छिरकी पोयां थी वई।
धकु ॾेखार, पटी कयां। अमां धकु नाहे लॻो, मूं मिनत कई। उहो दॿो मूंखे उहो अञा पोइ मोटी, न पहिरीं पटी कराए। धकु नाहे लॻो अमां, पटी छाजी करायां, मूं प्यार विचां चयो। मन लहजो खेसि राज़ी करे, उहो दॿो ॾे मूंखे, पटी कयां पोइ ॾियां थी। कंहिंजी पटी, तुंहिंजी ॿियो कंहिंजी। मूंखे धकु नाहे लॻो अमां, त पोइ रोई छो पई। उहो तोखे परचाए छो पई छोकिरी, उहो नसीबां हुई अमां। हा हुई। हुन पाण ई दॿो रखियो ऐं मंझीअ खे छिके वेही रही। हुनखे बि धकु लॻो हो छा, हथ में रोए पई। मां बि माठ करे संदसि भर में फर्श ते वेही रहियसि। दवाउनि जो दॿो अखि में रखियो हुअमि त जीअं वक़्तु मिलण सां उहो पार करे सघां। न को धकु त कंहिंखे बि कोन लॻो। पोइ रो पियूं, ईअं ई रोइबो आहे। हा असां रोअंदियूं आहियूं। मां नथी रोआं। हिन अखियुनि खे वॾो कयो, आङुरियुनि सां मुंहं जे पासनि खे छिकण लॻी। ॾिस मां त नथी रोआं। मूं वटि को बि जवाबु न पियो आयो। छा चवांसि। हा कहिड़ी ॻाल्हि कयांसि। मां ईअं ई छो नथी रोआं अदी। हिन अजीब लातालकीअ सां मूं ॾांहुं निहारियो। मां केरु आहियां मां। मुंहिंजे वात मां ओचितो निकिरी वियो। हुन अदी चयो हो, मुंहिंजे ज़ब्त जो थांव ॼणु भरिजी पियो हो। तूं नसीबा जी साहेड़ी आहीं मूमल न ज़ेबुल अमां। हा ज़ेबुल। हू खिली ज़ेबुल। लॻम वरी दौरो पएसि पियो। साम्हूं बाहि ॿरी रही हुई। इहे हिते वेठी हुई। सम्झ में न पिए आयमि त छा कयांसि, छा चवांसि, हितां कीअं परे खणी वञांसि। ख़ाली ज़ेबुल न अमां, प्यार मां ॿांह झलीमांसि। ज़ेबुल निसा तव्हांजी धीअ। खेसि यादि अची वियो ओचितो। अड़े हा ज़ेबुल निसा। ज़ेबुल पर तोखे धकु कीअं लॻो। ओचितो डॉक्टर जा लफ़्ज़ कननि में ॿुरण लॻा हुआ। जेको चवे तंहिं ते हा कजो। अजायो ॻाल्हि जो मुहावर न मटाइजो। मूं पाण संभालियो। किरी पई हुअसि अमां। किथे। ॾाकण ते छो, पट ते छो न। उते ॾाका हुआ न। किथे ॾाका हुआ। जिते मां किरी हुअसि। छो किरीअं, पेरु तिरकी वियो हो। मूं दॿे ॾांहुं निहारियो। हुन में दवा आहे पेर जी। हा ॾिसां। हुन दॿे खे खोलण लाइ हथ में खयूं त मूं रड़ कई। अमां मूंखे लॻे थो त उहा खपी वई। ॾिसां वरी बि। हुन दॿो खोले वरितो। उथण साण ई कैंचीअ स्केल पर खयईं। चीरो त न ईंदो न। मुंहिंजी निड़ी सुकी वई हुई। सभु कुझु केॾो न तकिड़ो थी रहियो हुयो। न चीरो न ईंदो। हुन सामान वापसि रखियो। मां तुंहिंजो धकु ॾिसां। दॿे खे सिरकाए परियां कयईं ऐं मुंहिंजे पेर खे ॾिसण लॻी। मूं टंग सिधी कई। हुन मुरे वटां पांचो मथे कयो। हिते लॻो अथई अदी। जी। मूं पाण संभालियो। संदसि लहजो वढ विझी रहियो हो। मुंहिंजी धीअ आहे ज़ेबुल, ॾाढी होशियारु आहे। मां हुनखे तो ॾांहुं मोकिलियां थी, उहा पटी कंदई। मूंखे सम्झ में नथो अचे। उहा हिकदमि बेज़ार थी वई। मुंहिंजो पेर हथ में मथे खयूं आई, सट ॾेई ज़मीन ते हयईं। मुंहिंजे खुड़ीअ मां ॼणु चिणकूं निकिरी वियूं। उहा उथी खड़ी थी। मूंखे ॾाढो धकु लॻो हो। पटी कराए ऐं हा उन दॿे में दवा रखंदी कर। अजायो खणी एॾो डांगो खयूं अथई। जे नथी रखणी त पोइ उहो पालियो छो थी। चरी किथे जी। कंधु वराए हिकदमि मुड़ी ऐं हली वई। मुंहिंजी खुड़ीअ खे धकु लॻो। दॿो सेरे पाण ॾांहुं न करे सघी हुअसि ऐं हूअ खणी वई हुई। मां खुड़ीअ खे मटणु लॻसि। लॻमि हुन जी हालति हाणे वाक़ई वधीक ख़राबु थी वई हुई। ईअं हिन अॻु में त कोन कयो हो। संदसि दौरो मुंहिंजो त ॼणु साहु कढी वियो हो। हुन मूंखे न सुञातो। कॾहिं मूमल पे सॾियईं, कॾहिं मूंखे पे ॾसियईं त मुंहिंजी धीअ आहे ज़ेबुल, उहा इलाजु करे वेंदई। कॾहिं अदी पई चवे। अलाए दवाउनि असरु कयसि पई अलाए न। डॉक्टर त उहो ॾसियो हो त कुझु वक़्तु लॻंदो। इलाजु सुस्तु आहे। देरि त थियणी आहे। पर हाल कुझु त बहितर थिए हा।
हीअ त माॻई ॼण अञा पोइते वञी रही हुई। ॿारनि जी पटी कराइण वई हुअसि त बि मासी हनीफ़ा पोयां हुई। अमां जो हाल न हो, अलाए छा करे विझे हा। ख़ौफ़ हो जेको लाॻीतो खाई रहियो हो। अबे जे फ़ोन बि न पे आई। दिलि चयो कॉल कयांसि, अमां बाबति ॿुधायांसि त थिएसि छा पियो। वरी उहो ध्यानु आयो त हिकु त न फ़ोन करण लाइ चयो न आहे सवाइ एमरजेंसीअ जे, ऐं हीअ का अहिड़ी एमरजेंसी त न हुई जो खेसि कॉल कजे। ऐं ॿियो त हेतिरनि माइटनि जे जहान में हिन मूंखे अकेलो छॾियो हो या वधि में वधि ॿिनि औरतुनि जे साथ जे हवाले करे वियो हो। माना खेसि पक हुई त मूं में कुझु कणा आहिनि। हाणे जीअं ईअं विलोड़ थी मचायां त उहो सॼो खाको खाक थी वेंदो। माइटनि जी बि केॾी न अजीब ॻाल्हि हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त सवनि जे तादाद में हूंदा आहिनि, चाचा मामा, उन्हनि जा कहोल कज़न्स, पर उन सभिनी जे हूंदे बि किथे किथे केॾी न अकेलाई पवंदी आहे। हर को पंहिंजे पट खूह में पूरो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं मिलियो त बि ख़ैरु आहे। आज़ादत कॾहिं कॾहिं रुॻो इयादत ताईं महदूद थी वेंदी आहे। सा बि कॾहिं थींदी आहे, कॾहिं न। जाऊअ जे वञण खां पोइ घणा माण्हू लड़ी आया हुआ। कंहिं कंहिं पुछा कई हुई, केरु फ़िक्रमंद थियो। आया त ॼण कुला छॾण हुआ, अमां खे ॾिसण आया ऐं बसि। कंहिं बि त रुॻो हिकिड़ो अखर मदद जो न अचियो। तमाशो हलियो पिए। तमाशाइनि जो कहिड़ो कमु हो। परियां किथां कंहिं रेडियो खोलियो, हवा ते आवाज़ जूं लहरूं डोड़ी रहियूं हुयूं। मोहम्मद रफ़ी ॻायो पिए, तूं आहीं साहिब सूरत जो, हीअ ग़ुलाम तुंहिंजो। अलाए कहिड़ो सुरो, अलाए छा हुअसि। मुंहिंजे अंदर में ग़ुबार ॼण चढ़णु लॻो। आवाज़ु ॾाढो चिटो हो। कंहिं वेझो ई रेडियो हलायो हो या वरी हवाउनि मूंखे उहो आवाज़ु ॿुधाइणु पिए चाहियो। सीनो अलाए छो भरिजणु लॻो। अॿे जी मुर्क गहरी थी साम्हूं आई हुई। हू ख़ुशि हूंदो हो त उहो कलाम केॾी न लय सां झुंगारींदो हो। ख़ासि तौर ते जॾहिं मथे में मेहंदी विझाए मंजीअ ते पेर रखी खट ते वेहंदो हो, अबो पेरनि जे तरियुनि खे बि मेहंदी हणाईंदो हो। खेसि लॻंदो हो त उन सां अखियूं ठरियो थियूं पवनि ऐं चश्मे पाइण जी नौबत नथी अचे। हू कुल्हे ते को रुमाल रखंदो हो त जीअं मेहंदीअ जो ॻारो हेठि न वञे। पेर मंजीअ ते सिधा कंदो हो या वरी लड़काए वेहंदो हो। हथनि में को रिसालो या का अख़बार खणंदो हो। घणो करे पुराणनि अख़बारनि मां तफ़सील सां न पढ़ियल ख़बरुनि जो वर्जा कंदो हो ऐं उन्हनि लम्हनि में संदसि झुंगार जारी रहंदी हुई। अलाए छो संदसि चूंड ॾाढी मख़सूसु हुई। उहो एतिरो शिदत सां झुंगारींदो हो जो असांखे ख़बर पइजी वेंदी हुई त उहो कलाम सचल साईंअ जो आहे। मथां वरी साईं एजाज़ शाह जो कलाम त बसि ॼण संदसि अंदर जी झुड़फुड़ हो। हू भले यार आहीं, तुंहिंजूं लख भलायूं। झुंगारींदो हो त अख़बार पासे ते रखी अखियूं ॿूटे छॾींदो हो। ख़ासि तौर ते असां तुंहिंजी ॿेलप इबादत था भायूं त ॼण संदसि चपनि ते चढ़ी पवंदो हो। हू ॼण दिलि सां ख़ादिमी करणु सभु कुझु सम्झंदो हो। इन काफ़ीअ जो हिकु ॿियो बंदु बि ॼण संदसि रूह ते रचियलु हो। तोलाए तन ऐं मन जे तहनि में बिजायूं, तोलाए हंधि हीअं में सेजूं सव विछायूं। असीं सभु पिया संदसि हाल ते मुरकंदा हुआसीं। खिलण जी मजाल न हूंदी हुई। जाऊ अखियुनि जे इशारे सां चवंदो हो, हाल ॾिसींसि, वियो फ़क़ीर हाल में। अबो सभु सम्झंदो हो, पर मूंखे अलाए छो लॻंदो हो त हू लवाईंदो हो। भली सभु कुझु बि सम्झनि, उहा झुंगार संदसि रियाज़त हूंदी हुई। हिकु वारे हथु झले पासे खां विहारियो आई। हीअं में हंधि ख़बर अथई कीअं विछाइबो आहे अज़ेबुल? हिन ओचितो चयो हो। मूंखे हैरानीअ सां ॾिठो। उहो को अकेलो मोकिलियो न हो। अबो ईअं मूंसां फ़लसफ़े जूं ॻाल्हियूं कंदो ई रहंदो हो। मां सम्झां थो त नसीब ऐं मूं में शऊर जो वॾो हिसो अबे जी सोबत हुई। हू असांखे किताब पढ़ाईंदो हो, मालूमात ॾींदो हो, मालूमात जा ज़रिया हथु करे ॾींदो हो। हुन असांखे रेडियो ॿुधण ते हेरायो हो। नंढा नंढा ॿ रेडिया हू मूं लाइ नसीब लाइ वठी आयो हो। खेसि उहो शौक़ु हूंदो हो त असीं ख़बरूं ज़रूरु ॿुधूं। बाख़बर रहणु ऐं रखणु संदसि जीवन हो। हू कंहिं ॿिए खे बाख़बर रखणु घुरे न घुरे, औलाद लाइ संदसि उहा सोच लाज़िम हूंदी हुई। हू मूंसां ख़ासि तौर ते अजीब ॻाल्हियूं कंदो हो। मूंखे बि वराणियुनि में मज़ो ईंदो हो।
संदसि मुर्क गहरी थी वई हुई। हूअं ई जहिड़ो को हीअं जहिड़ो को हंधु नाहे ॿियो ज़ेबुल जिते कंहिंखे आराम कराइजे। जॾहिं कंहिंजो चाह मथां दर्जे ते पहुची वेंदो आहे न मां, त उन जूं जीअ में अहिड़ियूं जायूं जुड़ी वेंदियूं आहिनि जो संदसि बिस्तरो ई उते लॻी वेंदो आहे। सदाईं लाइ बाबा? 12 सुवाल हो। हुन वधीक मुर्कियो हो। हा, सदाईं लाइ अमड़। पर असीं साॻिए माण्हूअ सां नफ़रत बि त कंदा आहियूं बाबा। मुहबत ख़तम बि त थी वेंदी आहे न। मूंखे लॻो मूं वटि दलील आहे, मंतक आहे, ॻाल्हि में वज़न अथमि। मुहबत ख़तम न थींदी आहे अम्मा, जज़्बो ख़तम थी वेंदो आहे। मुहबत त जज़्बो ई आहे बाबा, उहो ई त मसइलो आहे अम्मा। मुहबत रुॻो जज़्बो न आहे, मुहबत बसि मुहबत आहे। हलो भला, जेको तव्हां चओ था उहो ॿुधायो। जज़्बो न आहे त पोइ कीअं आहे? मुहबत जड़ हूंदी आहे अम्मा, पहाड़ हूंदी आहे। संदसि महसूसात जज़्बो हूंदी आहे। कॾहिं कॾहिं के ॿूटा लॻल हूंदा आहिनि, उन्हनि जूं पाड़ूं बि हूंदियूं आहिनि, पर उहे निसरंदा कोन्हनि ऐं नज़र न ईंदा आहिनि। पाड़ जी उहा बि वॾी मुसीबत हूंदी आहे त उहा ॾिसण में कोन ईंदी आहे। मूं हैरत मां अबे ॾांहुं ॾिठो पिए। नफ़रत बेपाड़ी हूंदी अथई, उनजी का पाड़ नाहे हूंदी, सदाईं सतही हूंदी आहे। पर उन जे करे एॾा नुक़सान थी वेंदा आहिनि बाबा। नुक़सान नफ़रत जे करे न आहिनि थींदा मां, उनजी सुगंध जे करे थींदा आहिनि। जॾहिं नफ़रत जी बूइ ज़ोर थिए न त नुक़सानु शुरू थींदो आहे। माण्हूअ जो अंदरि क्रोध जे करे, साड़ जे करे बीमार हुजे न त नफ़रत वधीक नुक़सानु कंदी आहे। जेतोणीकि उन अमल जा फ़ाइदा बि इलाही हूंदा आहिनि। बुरनि कमनि खां जे नफ़रत न कजे त उन्हनि मां जिंदु कीअं छॾाइजे? माना उते नफ़रत ज़रूरत आहे न, बसि उते क्रोध न आहे। उहो तोखे महसूसु नथो थिए। अबे जो इल्मु कमाल हो, उहो वाक़ई हैरान कंदड़ हो। गुर्दे जे मरीज़ खे पालक ऐं टमाटा खाइण खां रोकींदा आहिनि न। छो? छाकाणि त उन सां चवंदा आहिनि त पथरी ठहंदी आहे। असांजो क्रोध बि ईअं अथई, नफ़रत बि ईअं अथई। थियनि था त असांजे वजूद जे गुर्दनि में पथरियूं ठाहिण था शुरू कनि। पोइ छा कजे बाबा? कुझु न कजे, सेज विछाइजे मां। संदसि अखियूं अलाए छो आलियूं हुयूं। साईं एजाज़ शाह न चई वियो, तो लाइ हंधि हीअं में सेजूं सभु विछायूं। पंहिंजे दर में सवें सेजूं विछाइजनि, मुहबत जूं, अमन जूं, भाइपीअ जूं, रवादारीअ जूं, हर उन जज़्बे जूं जंहिंसां मुहबत वेहणु पसंदि करे, जंहिंसां मुहबत रहणु पसंदि करे। ऐं जॾहिं उहा पंहिंजे पूरे चाह जलाल सां ईंदी आहे न त पोइ चइबो आहे, भली यारा ऐं तुंहिंजूं लख भलायूं, असां पाण तुंहिंजो ॻायूं वेठा ॻायूं। अला ॿियो न त वरी माण्हूअ जो रूह त हल्को हूंदो आहे, खेसि नफ़रत जी हिकु सिट बि यादि न थिए। उहा त खेसि असीं पाण यादि कराईंदा आहियूं। रूह त मुहबत जा गीत ॻाईंदो आहे। रूह ई त राह निहारींदो आहे। अखियूं त बसि औज़ार आहिनि ॾिसण जो। अबा उहो सभु अव्हां कीअं था ॼाणो? मूं हिकदमि पुछी वरितो हो। हू वणवेड़ीअ ॼां वराइजी वियो। उहो न पुछंदी कर, बसि रम्ज़ आहे, तोसां सॾिजे थी। जे इजाज़त न हुजे त फ़क़ीर उहो दुकानु बंदि करे। मूं खिली ॾिनो हो। फ़क़ीर जी धीउ खे उहो सभु सिखणो आहे बाबा। आम तौर ते उहो सख़्तु मिज़ाज हो। उन्हनि घड़ियुनि में अलाए संदसि सख़्तु मिज़ाजी केॾांहुं ग़ाइबु थी वेंदी हुई। हू लॻंदो ई कोन हो त को एॾो नरम बि थी सघे थो। रफ़ीअ जे आवाज़ कहिड़ा दरवाज़ा खोले छॾिया हुआ। कमरे में ॾिठो, मूं बेख़बर सुतल हुई। अमां खे अहिड़ी गहरी निंड घटि ईंदी हुई। असां घोंघरा ॿुधण में संदसि घोंघरा ॿुधण में पिया आया। निंड में बि ॾिठमि त दवान वारी दॿी खे भाकुर पातल हुअसि। उहा पाण सां गॾु रखी सुती हुई। जंहिं शइ जी ॻणती हुई उहा ई थी पए। मूं जल्द खां जल्द खेसि उन दॿे खां परे रखणु पियो घुरियो। अमां जी हालति अंदर में खुटको पैदा करे छॾियो। उन करे मुंहिंजो स्कूल बि जहिड़ो कर ख़तमु ई थी वियो। यको कोन वई हुअसि। डपु हूंदो हुअमि त हूअ कुझु करे न विझे, ओचितो रंधिणे में न वञे, कुझु गरम न खणे, बाहि न ॿारे विझे, को थांव थपो न खणे।
मूं रंधिणे मां ख़तरनाक सामान गुम करे छॾिया हुआ। उहे सामान जन मां मूंखे डपु लॻो पिए त उहा कुझु करे विझंदी। छुरियूं, चाकू, शीशे जा गिलास सभु कोशिशि करे लिकाया हुअमि। स्टील जो सामान रखियो हुअमि, गिलास, प्लेटूं। शुक्र आहे त अॻु में ई घर में हुआ। अलाए छो एतिरनि एहतियातनि खां पोइ बि हुनखे उहो बाक्स हथु अची वियो। हुन कयो त कुझु न पए, पर अलाए छो कुझु थियण जो ख़दशो वधी वियो हुअमि। आहिस्ते आहिस्ते संदसि वेझो आयसि। उहो पासीरी हुई। हिकु तरफ़ ॿांह हेठि उहो दॿो हुयुसि। मूं गौर सां जाइज़ो वरितो। जे संदसि ॿांह जे पासे खां थोरो धिको ॾियां त उहो दॿो खिसकी हेठि किरी सघे थो। किरण खां अॻु झटे वठां त आवाज़ बि कोन थींदो। चङीअ तरह ॾिठुमि। जेको सोचियो हुअमि सो सवलो लॻुमि पिए। आहिस्ते आहिस्ते हथु वधायमि, दॿे खे थोरो खिसकायमि ऐं हुन रड़ कई, आयो आयो। सट ॾेई उथंदे ई मूं ते उलर करे आई। छो आई आहीं? उलर कंदे कंदे बि हुन दॿो वरी झले वरितो। मां बदहवास थी वई हुअसि। संदसि अहिड़े क़िस्म जो रद्द अमल त मूं सोचियो ई कोन हो। एॾी गहरी निंड में हुई, एतिरो तकड़ी जाग, सा बि एॾी छिती। दॿो किरियो पिए, उनखे सिधो पिए कयमि। मूं पाण संभालियो। हाणे डपु थियणु लॻो हुअमि। कहिड़ो दॿो? हुन दॿे खे वधीक झलियो। मूंखे ईअं ई लॻो। इहो मूं दॿे ॾांहुं इशारो कयो। इहो त सिधो आहे। हुन दॿे खे ॾिठो, चङी तरह चेक कयईं। टेॾो त कोन्हे। उन महिल त हू कंहिं महिल, जंहिं महिल अवां सुतल हुओ। मां कॾहिं सुतल हुअसि? मां त जाॻियसि पई। मूंखे लॻो अवां सुतल आहियो। तोखे लॻण सां छा थो थिए? हू उथी वेठी, हेॾां होॾां निहारण लॻी। लॻुमि रओ पई थी ॻोल्हे। मूं संदसि पेरनि खां छुरड़ मुरड़ थियल रओ खेसि खणी ॾिनो। हुन हिक ॿांह सां दॿो झलियो, ॿिए सां रओ मथे ते रखियाईं। सुम्ही पओ मां, अञा राति आहे। राति आहे? हुन ॿाहिरि निहारियो। मूंखे लॻो ॾींहुं आहे। न न, राति आहे। मां हाणे बहितर थी वई हुअसि। राति आहे त हुजे। हुन ठीकु नमूने सां दॿो कच्छ में कयो। मां छा कयां? सुम्ही रहो। मां ज़ेबुल जी पटी करे अचां। सुबुह कजांसि। सुबुह छो? हींअर छो न? हिन महिल सुम्ही पई हूंदी न। अखियूं ऐं आवाज़ु भरिजणु लॻो हुअमि। अमां जे सलूक जे करे राति ख़ौफ़ाइती थी रही हुई। अमां वाक़ई शौर विञाए वेठी हुई। उथारे पटी करे अचांसि वञी। उथारे पटी न कबी आहे। मूं वराणियो। उहा अजीब बेजान अंदाज़ सां हुई। ॻाल्हायईं बि पिए, पर लॻो पिए ॼणो को रोबोट हुजे। काल्ह किरी पई हुई रस्ते ते। हुन हेॾे होॾे निहारे ॿारनि खे ॾिठो। उहो जीअं उहे ॿई आहिनि न, ईअं धक लॻा अथसि। हिननि जी बि मूं ई पटी कई अथमान। ॾिस कीअं न आराम में सुता पिया आहिनि। ज़ेबुल जी पटी कंदसि त हूअ बि ठीकु थी वेंदी। ही ॿई केरु आहिनि? मूं हिकदमि सुवालु कयो। हुन ॿारनि खे वरी ॾिठो। अलाए केरु आहिनि? तव्हां नथा सुञाणो? न को। भला ॾिठल वाइठल? हुन वरी गौर सां ॾिठो। मुंहिंजे स्कूल में पढ़ंदा आहिनि। तव्हांजो स्कूल? मूंखे संदसि ॻाल्हि ते हैरत थियणु लॻी हुई। हा, मां पढ़ाईंदी आहियां न। मुंहिंजो पंहिंजो स्कूल आहे। ही बि उते पढ़ंदा आहिनि। हू अलाए किथां खां केॾांहुं वञी रही हुई। मूंखे लॻो पिए हुन सां वधीक ॻाल्हाइणु अजायो सिलसिलनि खे तवील करिणो आहे। इहा हरकत बि मूं जहिड़ो अजाई कई हुई। पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त संदसि निंड अहिड़ी हूंदी। हीउ दॿो मां पाण वटि रखंदी आहियां। सदाईं रश हूंदी आहे न स्कूल में। रांदि कंदा आहिनि त धकिजी पवंदा आहिनि। पोइ हिकदमि पटी कंदी आहिनि। ॿार आहिनि न। हुन प्यार सां दॿे ते हथु फेरियो। ज़बरदस्त शइ आहे हीअ। दवाऊं कहिड़ियूं आहिनि हिन में? मूं ॻाल्हि मटाई। ॾिसां अॻिते वधेसि। न न, हुन रड़ कई। तूं न ॾिस। मूंखे ख़बर आहे न त हिन में छा आहे। दॿे खे सीने सां लाहे छॾियईं। मां पोइ ते मोटियसि। नथी ॾिसां बसि। हुन खिली ॾिनो। हल ॾेखारियां थी। हुन पकड़ हल्की कई ऐं दॿो खोलियाईं। परियां परियां खां ॾिसजांइ। कम जूं शयूं आहिनि, मथां खणी वञे। मूंखे खिल अची वई। अलाए अमां जे अञा छा छा चवणो हो। अलाए अमां खे अञा छा छा चवणो हो। हुन दॿो खोले सामान कढियो। कपह, पटी आहे, ही दवा वांगड़ाई, ही गोरियूं आहिनि सूर जूं।
हुन दॿे खे कच्छ में ऊंधो कयो। सामान संदसि हंज में टिड़ी पकड़ी वियो। मुंहिंजो साहु सुकी वियो। फॉरसेप, स्केपलर ऐं कैंची उन में न हुआ। बसि उहो ई सामान आहे। हू बि संभालियो पाण खे। अलाए छा चवण वारी हुअसि। न ॿियो बि सामान हूंदो आहे उन में, उहो कोन्हे, उहो लिकाए रखियो अथमि। ख़तरनाक आहे। हुन मुरकियो। ख़तरनाक मतिलबु ॿारनि जे खणण जहिड़ो न आहे। हुन ॿारनि निहारियो। हीउ न खणनि त चङो आहे। उन डप खां लिकाए रखियो अथमि। किथे? तोखे छो ॿुधायां? उहो खिली। तूं जो हुननि खे ॿुधाई त पोइ मां छो ॿुधाईंदमि? अलाए मतां। न कोन ॿुधाईंदमि। अवां रखियो किथे आहे? चयमि न लिकाए रखियो अथमि। किथे? तुंहिंजो कमु आहे। उहा वहशी थी वई। केॾो न मथो थी खाई माई। नालो छा थी? ज़ेबुल। हुनखे त धकु लॻल आहे। परियां सुती पई आहे। तूं केरु आहे? उहा बिल्कुलु अजनबी थी वई हुई। दवाऊं ऐं ॿियो सामान दॿे में वापसि विधाई पए। मेहरुनिसा। मूं ॻाल्हि मटाई। हुनखे ज़ेबुल मां लॻसि न पिए। बसि उहो नालो ठही आयो हो ज़हन ते। मेहरू केरु? मां। तूं केरु? चयमि न मेहरुनिसा। उहो त ठहियो, पर आहीं केरु? ज़ेबुल जी साहेड़ी आहियां। ईअं चओ न। कलाक खां पई सवाल कराई। हुन दॿो बंदि कयो। हाणे वञो था, मूंखे सुम्हणो आहे। हुन दॿो हंज में कयो ऐं लेटी पई। मूं खेसि ॾिठो ऐं ॿाहिरि निकिरी आयसि। हाणे उते बीहण मां फ़ाइदो बि कहिड़ो हो। ॾिनी न वरिती। हाणे ही ॿी मुसीबत अची कड़की हुई। मूंखे पाण ते बाहियूं हुयूं। ॾाढो अकुलमंद थींदी आहियां। हिकिड़ो टके जो दॿो मूंखां संभालियो न थियो हो। ॻाल्हियूं त केॾियूं न वॾियूं कंदी आहियां। मथां वरी हुनजो अकुल बि केॾो न कमाल हो। सामान कढी वरितो आई ऐं मथां वरी लिकाए बि छॾियो आई। चरियाप जे दौरे में बि अकुल गॾु हुअसि। ऐं हिकु मां हुअसि जेका सही सिधी बि जहिड़ो चरी हुई। सॼो घर ॻोल्हियो हुयोसीं। नसीबा ऐं मूं सभु उथल पुथल कयो, पर उहे टई शयूं असांखे न लधियूं हुयूं। मासी हनीफ़ा ॼाणी वाणी अम्मा खे कचहरीअ में लायो वेठी हुई त जीअं ध्यानु असां ॾे न थिएसि। उहे सभु हरकतूं अजायूं पिए लॻियूं। कुझु हथ ई न पिए आयो। मासी हनीफ़ा खे जॾहिं उन सॼी ॻाल्हि जी ख़बर पई हुई त हूअ बि ॾाढी कावड़ी हुई। तूं चरी आहीं छा ज़ेबुल? एॾी लापरवाही कबी आहे। मासी अलाए कीअं थी वियो उहो सभु। मूंखे पाण सम्झ में न आयो। उहा अजीब थी वई आहे। दौरा पवनिसि था। वाक़ई चरी थी वई आहे। हलणो पवंदो शहर। डॉक्टर खे ॾेखारे अचुसि, न त कुझु करे न वठे। उहा त पोइ जी ॻाल्हि आहे। अमा नसीबा कुझो। फ़िलहालु त हीउ सभु ॻोल्हे वठूं। नंढड़ो घरु आहे, कहिड़ो महलात आहे। मासी बि बेज़ार हुई। ॻोल्हे वठो, मां संभालियांसि थी। मूंखे मासीअ जो लहजो उघरो लॻो। सभु मटिजनि था पिया छा? लिकाइण में वरी कहिड़ा एकड़ था घुरिजनि अमा? नसीबा मुंहिंजे अहसास खे सम्झी वई हुई। एतिरियूं त शयूं आहिनि, किथे बि लिकाए सघजनि थियूं। शइ खणी केतिरी बि हुजे, उनजी ख़तरनाकीअ खे ॾिसिबो आहे अमा। मासीअ खे हिकदमि अहसासु थी वियो। हुन प्यार सां मूं ॾे ॾिठो। तूं मुंहिंजी ॾाही धीउ आहीं। मुंहिंजे लहजे खे महसूसु न कर। मां बि अलाए छो अॼुकल्ह हिकदमि परेशान थी वञा। वञी ॻोल्हि, मिली वेंदव। उहा अमा सां अजाया सजाया ज़ट हणण वेही रही हुई ऐं असां घर खे खंघारणु शुरू कयो हो। ॿियो कमिरो, रधिणो, विरांडे में रखियल कॿाट सभु ॾिसी आया हुआसीं। जंहिं कमरे में उहा वेठल हुई, हाणे उहो बचियो हो। पर उते उहा ॻोल्हा कीअं थी सघे हा? उते त उहा मासी हनीफ़ा सां गॾु वेठी हुई। असां ॿई अंदरि घिड़ियूंसीं त हुन अलाए कहिड़ियूं कचहरियूं पिए कयूं। चयोमांसि त पटी करायां। हुन ॻाल्हि कंदे हिकदमि मूंखे अंदरि ईंदे ॾिठो त ॻाल्हि मटायई छा वधीक सिधी कयई। इजो अचे वई न, मूं ॾे निहारियई। मूं तुंहिंजी ॻाल्हि पे कई। वरी रुख मासीअ ॾांहुं कयई। चयोमांसि मुंहिंजी धीअ ज़ेबुल अथई, इलाजु कंदी आहे ज़बरदस्त, सुभाणे अची करे वेंदई। मासी माठि करे खेसि ॾिसंदी रही। वीचारी न्याणीअ खे धकु बि ॾाढो लॻो आहे। अमा मूं ॾे ॾुख विचां ॾिठो। काल्ह पंहिंजी साहेड़ीअ सां वेठी रोए। मूंखां सठो न थियो, दॿो खणी हली वईमांसि। हुन सां ॻाल्हायो पिए।
असांजे अंदरि अचण महिल मासीअ अखियुनि ई अखियुनि में पुछियो मिलियो, नसीबा कंद खे नाकार में लोॾियो। मासी ॼण मायूस थी वई हुई। अमां संदसि ॿांह झंझोड़ी हुई। मुॾे ॾिस, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न अधी। हूअ असां खां बिल्कुलु लातालक हुई। मासीअ सां अलाए छो एॾी गहरी हुई। पोइ हिन बि नाकार कई। मूंखे वरी डपु लॻो। ज़ेबुल आहे बि छिती, चए मूंखे ॾे सामान। मां ज़ोरीअ थी वञी पटी करे अचांसि, त पोइ मां कीअं रोकींदीमांसि। मूं सामान ई पटीअ वारो दॿे मां कढी छॾियो। वॾे अकुल सां मासीअ हैरत जो इज़हार कयो। अलाह, ॿियो न त। हुन ख़ुशीअ विचां ॿारनि जीअं ॾंद टेड़िया। रुॻो कढियुमि कोन, लिकाए बि छॾियुमि। हा, ॿियो न त। किथे? मासी हिकदमि पुछियो। किथे? हा किथे? हुन सोचण जी अदाकारी कई, पर वरी असांखे ॾिठईं। हिननि जे साम्हूं छो ॿुधायईं? मासी असां ॾे निहारियो। मायूं तव्हां वञो, मूंखे अधीअ सां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हाइणो छा आहे? अमां जो लहजो कुरखत थी वियो। बसि मिड़े खोट अथसि। मां नथी सम्झां छा? हा, मां का चरी आहियां जो न सम्झां? मासीअ मिंथ वारे अंदाज़ में ॻाल्हायो। अदी मूंखे उहो चयो छा? न, चयई त कोन, पर मूंखे त लॻो न। अमां ज़िद कयो। अलाए छो लॻो तोखे? मासीअ हैरत में इज़हार कयो। मूं त अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। त कर न, मूं कॾहिं तोखे रोकियो आहे? उहो खिली। हाणे ॻाल्हि वधी रही हुई। संदसि अखियुनि जे तारनि जो फिरणु अजब थी रहियो हो। दिलि में ख़ौफ़ जी लहर बुलंद थी रही हुई। ॿार खेॾी रहिया हुआ। दर जे साम्हूं घिटीअ में ई खेॾंदा हुआ। पाड़े जे ॿारनि सां गॾु खेॾंदा हुआ त गोड़ घर ताईं पियो ईंदो हो। विचां झाती पाए खेनि ॾिसी बि सघिबो हो। अंदरि असां 4 ॼणियूं हुयूंसीं। हिन जे मुंहं ते वहशत एतिरी घणी हुई जो लॻो पिए त उहा असां सभिनी खां सगारी हुई। उहा वरी जहिड़ो कर लातालुक थी वई हुई। कंहिंसां बि को बि रिश्तो ॼण न हुजेसि। असां 3 ई ॿाहिरि निकिरी आयूं हुयूंसीं। परेशानी पंहिंजी पूरे जोबन ते हुई। हाणे छा कयूं? मासी असां ॾे निहारियो। हीअ बिल्कुलु आउट थी वई आहे। कंहिं महिल बि कुझु बि करे सघे थी। शहर वारे डॉक्टर जो नंबर आहे न? नसीबा मूं ॾे ॾिठो। मां हाकार में कंधु लोॾियो। उन सां ॻाल्हाए था वठो, हाल अहिवाल ॿुधायूंसि था, पोइ जेकी कुझु हू चवे तूं तरस। मां अंदरां फाइल खणी अचां। मूंखे हुन जी राय वणी हुई। अंदरि वियसि त उहा खट ते सिधी लेटल हुई, अखियूं छत में लॻल हुअसि। तुंहिंजूं साहेड़ियूं वयूं अधी? हुन उन हाल में ई पुछियो। न, ॿाहिरि वेठियूं आहिनि। चांहि बांहि पुछी अथई न? हा, पीअनि थियूं पयूं। मूं अंदरि कॿाट मां फाइल कढियो। ॿाहिरि निकितसि त हुन पोयां चयो, सुकी चांहि न ॾिजाइनि, को बिस्कुट बड़ो बि ज़रूरु ॾिजाइनि। ॿाहिरि अची मूं फाइल मां नंबर कढियो, मिलायमि। रिंग वेंदी रही, कंहिं खयो कोन। इज़तराब ऐं फ़िक्र हिननि ॿिन्हिनि जे मुख ते हो। नसीबा वधीक बेताब हुई। केरु नथो खणे छा? मूं इनकार में कंधु लोॾियो। रिंग वञे पई। मासीअ पुछियो, जी। वरी मिलायमि। साॻियो हाल हो। डॉक्टर नंबर ॾेई शायदि विसरी वियो हो। नथो खणे त हुनखे था कॉल करे वठो, डॉक्टर अशफाक़ खे, मासीअ चयो। ऐं असां ॿिन्ही ॾांहुं ॾिठाई। हीउ छा कंदो? मूं पुछियो। नसीबा तकड़ में वरंदी ॾिनी। नफ़्सियात ॼाणे थो, को हल त कढंदो न। मतां हुनखे ॿुधाए त उहो सामान किथे लिकायो अथई। मासीअ चयो, नंबर मिलाईंसि ज़ेबुल, थी सघे थो हुन वटां मदद मिली पवे। मूं नंबर मिलायो। रिंग वॻी। हुन ॿीं बेल ते ई फ़ोन खयो। हलो? संदसि आवाज़ बि कमाल हो। निंड आखड़ो ॻरो राति लही रही हुई। ॼण आवाज़ जो चंड उभिरियो हो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु। वालेकुम अस्सलाम। केरु? मां ज़ेबुल निसा। हुन कुझु लम्हनि जो ॼण वक़फ़ो ॾिनो हुजे। केरु? अलाए किथां कंहिं दिलि में पुकारियो। उहो त तोखे सुञाणे ई नथो। ज़ेबुल निसा अली अकबर जी धीउ। अली अकबर केरु साहिबु? हिन वरी सवाल कयो। दिलि मां वरी आवाज़ु आयो। हिन जे वधीक सवाल कया त मुंहिंजा जवाब रुॻो मुंहुं मथो पीटींदा। हिन खे सम्झ में नथो अचे छा? शबाना ऐं रज़ा जी भेण, जंहिंजी तव्हां पटी कंदा आहियो। अरे हा, खेसि ॼण यादि अची वियो। ओके, जी मैडम, हुकुम कयो। अमां जी तबियत ख़राबु आहे। मूं का ड्रेग वेकर करणु न पियो घुरी। ख़ुदा जो शुकुर त 3 दफ़े ते सुञातो आहीं। अच्छा, दौरो पियो अथनि छा? जी हा। केॾी महिल?
लाॻीतो पइनि पियो थो। मतिलबु लाॻीतो जो मतिलबु लाॻीतो ई हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में। हू ॼण शर्मसार थी वियो। तव्हांखे ख़बर आहे त मतिलबु मुंहिंजो तकिया कलाम आहे? न, मूंखे उहा ख़बर न आहे। मुंहिंजो लहजो सख़्तु थी वियो। नवाब साहब खे पाण खे कुझु यादि कोन्हे, बाक़ी मां सभु यादि रखंदी वरिता। मुंहिंजे ख़्याल में त मूं अव्हांखे ॿुधायो, मतिलबु मूंखे यादि अचे थो। अलाए कीअं मुंहिंजे वाता निकिरी वियो, उहो सभु यादि अचेव थो, बाक़ी मुंहिंजो आवाज़ु अव्हां खां विसरी वियो आहे। कमाल आहे। लॻो फ़ोन जे पोयां हू ॼण शर्मसार थी वियो। आई एम सॉरी मिस अकबर, इट्स ओके। असल में शायदि कुझु झूठनि में आहियां। राति सॼी राति हिकु मरीज़ लाइ जाॻणो पियो, मतिलबु सीरियस हो, सो जाॻणो हो पियो। एनीवे, हुकुम। अम्मा जी तबियत मज़े में न आहे। अची सघो था? किथे? घर असां वटि। छा थियो अथनि? दौरो पवेसि थो शिदत सां, सुञाणे बि नथी हाणे असांखे। दवाऊं ॾिनियूं अथवसि? हा, दवाऊं त सभु हलनि पियूं वक़्त सिर। हेॾे नथा वठी अची सघो? राति आहे, ॾुखियाई थींदी। असल में मां हिकु मरीज़ मथां वेठल आहियां, मतिलबु संदसि ड्रिप फाइनल पियो कयां, मतां नेबुलाइज़र बि कयांसि। थोरो ॾुखियो कमु आहे, हिन वटां निकिरी नथो सघां। मूंखे थोरी देरि थी सघे थी, घणी? 2 कलाक खनि, मतिलबु कलाक बि ठीकु आहे। उन खां पोइ बि जे अचो त ठीकु आहे। उते मासी हनीफ़ा मूंखे चयो, मूंखे ॾे फ़ोन, मां थी ॻाल्हायांसि। डॉक्टर अञा परियां कुझु चयो पिए, मासी फ़ोन वठी छॾी। अबा एमरजेंसी न हुजे हा त हिन महिल तोखे तंग करण जो कोई शौक़ु हो छा असांखे? नसीब आहे मुंहिंजी हालति ख़राबु थी वई हुई। हिन त शुरू ई धड़कन खां कयो हो। हू को असांजो नौकर हो छा? मासी पंहिंजी धुन में हुई, यको पे ॻाल्हायईं। हालति सुठी नथी लॻे असांखे, तोखां पुॼे त हलियो अचु। असां हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। ठीकु आहे, उहो बि ठीकु आहे, अला भाई। उन फ़ोन बंदि करे मूंखे ॾिनो हो। अचे थो कलाक खन में, उहो मूंखे बि चयईं पिए। अईअ मां त भला छा था करे सघूंसि? मर्ज़ीअ जो मालिक आहे। को मरीज़ हुउसि मासी, सीरियस। मूं अलाए छो हुनजी भर खईं। अई त ही बि त सीरियस ई सम्झ। माणे राति पेट में कुझु करे विझे त कुझु कपियाई कोरियाई त केरु मोड़ींदो? जे डॉक्टर नथो अचे त पोइ हलिया था हलूंसि। अमां ईअं रिस्क खणणु वाक़ई ठीकु न आहे। नसीबान जो मुंहुं अलाए छो लही वियो। मूंखे लॻो मूंखे का बि राय न ॾियणु घुरिजे। ठीकु आहे, ॾिसूंसि था। कलाक खनि अची वियो अथव, न त हलिया था हलूंसि। पर अलाह करे उहो माई बि हले। जे कयाई खेटो त मुसीबत थी वेंदी। मां सम्झाए वठंदीमांसि। नसीबा चयो, मिड़ रेह रे में वठी हलंदासींसि। हूअं मूंखे लॻे थो त डॉक्टर अची वेंदो। मासी अंदरि वञण लाइ मुड़ी ऐं बीह रही। जेबल चांहि पियूं, मथो थो फाटे। अञा कोन पीती अथव छा? अंदरां अम्मा जो आवाज़ु आयो। असां सभु सरापजी वियासीं। मासीअ जे वातां बेअख़्तियार निकिरी वियो, अई घोड़ा, ॿुधे पई छा सभु? हुन हिकदमि पाण संभालियो। न दी, हाणे था ठारायूं। अम्मा ॿाहिरि निकिरी आई। डॉक्टर जेसीं अचे चांहि पी वठो। सभिनी जे मुंहं ते जहिड़ियूं हवाऊं हुयूं। उहो मुंहिंजे वेझो आई। मूं खां बि पटी नथी कराई, ज़ेबुल खां बि न। भली हू अचे कराई। असांखे सम्झ में आयो त उहा छा पई सम्झे, पर बेएतबार सभिनी जे मुंहं ते ज़ाहिर हुई। ज़िदीरी आहे न, मासीअ चयो। तूं हल त अंदरि था हली वेहूं। चांहि ठाहे अचनि त पियूं था। भले, डॉक्टर बि अचे। तूं घुरायो अथसि त कीअं न ईंदो अदी? तुंहिंजा त हथ ड्रिघा आहिनि। हा न, हा न। उहो खिलणु लॻी हुई। खिलंदे खिलंदे अंदरि मुड़ी वई। मासी असांखे रंधिणे ॾे वञण जो इशारो कयो ऐं पाण संदसि पुठियां हली वई हुई। अलाए छो राति हिकदमि कराहट जी वई हुई।